अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मुर्शिदी या रसूलल्लाह। खातमुन नबिय्यीना शफीउल मुज़नबिय्यीना अनीसुल गरीबीन रहमतल लिल आलमीन इमामिल अव्वलीन वल आखिरीन आलिमिल अव्वलीन वल आखिरीन सय्यिदुल अव्वलीन वल आखिरीन अल्लज़ी कान नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व शुहदाइहि व उम्मतिहि अजमईन बिरहमतिका या अर्हमर राहिमीन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़र रसूलुन नबियुल करीम। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यार ताबे औलादे अली मज़हबे हनफियत दार मिल्लते हज़रत खलील खाक पाए वो से आज़म मुज़ीर साया हर वली। पाए पादगी चिय में अंगण जे अचन अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढक जन तोड़े लख हुजन तबे माफ़ियूं ॾिजा मैदरा। वाजिबुल एहतराम उलमाए कराम सैयद सादात अवाम महबूब जे आशिकन के दस्तगीर जे गुलामन के अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। बिठा साईं एड़ियूं कचरियूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि ये तो को थोड़ो वरी डबलिंग तो करे इया न करे बाकी आवाज इतनी हो जी अर्जिया एड़ियूं कचरियूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि और हिन कचरीअ में भाग वारा ईंदा आहिनि। महबूबे सुबानी कुतबे रब्बानी सैयदना मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जो ही पाक महीनो आ। इनके चवंदा न रब सानी
रबी मन बहार सानी मन बी पेरी बहार मदीने वाले साईं जी रबिल अवल अही बी बार पेरी बहार पुरीअ जी बी बहार मुस्तफा जे बच्चन जी महबूब सुबानी कुतुब रब्बानी सैयदना मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जो जॾहिं इन 11 रब सानी जो महीनो आयो पाण हिकिड़ो ऐलान कयो जे ऐलान पूरी मुरीदीअ खे हिलाए छॾाए पाण हिकिड़ो ऐलान कयो त मुरीदो असांजो विसाल 11 रब सानीअ ते थींदो जेको भी अल्लाह जो कामिल वली जान छॾींदो आहे पर्दो करण फरमाईंदो आहे जेॾी महिल उन ते मौत ईंदो आहे त उनखे पहिरियों पहिरियों ख़ुदा जो दीदार थींदो आहे थोरो वॾे आवाज़ महबूब सुबानी कुतुब रब्बानी ऐलान फरमायो त मुरीदो ॿुधो और गौसल आज़म दस्तगीर जॾहिं तकरीर कंदा त तकरीर दौरान 70,000 जो मजमो वेहंदो सुभान अल्लाह हेलो 70,000 ॻाल्हायो नथा 70,000 बता के मैं कंजूस हूं 70,000 जा माण्हू वेहंदा और हे लफ्ज़ याद कयो उनमें लाउड न हो इको साउंड न हुआ मुझे मुर्शिद जे ज़बान मुबारक में एतिरा ताक़त पावर हुआ जो खिताब फरमाईंदा त 70,000 जे मजमे वारो जीअं पहिरीं सिफ़ वारो आवाज़ ॿुधे हा त आख़िरी सिफ़ वारो बि साॻियो आवाज़ ॿुधे हा मुंहिंजा रात प्रोग्राम हुया नवाब शाह जे पासे ॾे वो सॼी रात निंड न कई आहे तो तक़रीबन मूंखे 2:30 बजे मां उते फारिग थियो मूं फजर नमाज़ मदरसे में पढ़ी आहे पंहिंजे मदरसे में 10 बजे वरी मां हिकिड़ो जलसो वञी कयो आहे उते खैरपुर में तमाम वो वॾो मजमो वरी हाणे ॿियो जलसो हिकिड़ो कयूं पियो अचां हेॾे नथे ॾे वरी ही तव्हां वटि प्रोग्राम सुभाणे मुंहिंजा 4 प्रोग्राम 10 कीअं में हाणे हींअर वापसि हले वेंदो साली बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं मीर मोहम्मद फ़कीर जा तो मुंह जड़े बेकार के करीमन जो बच्चो समझी दस्तगीर जो बच्चो समझी घुराए करे महबूब जे आशिकन जो दीदार करायो ॿुधो पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ मुझो महबूब सुबानी कुतुब रब्बानी सैयदना मुझो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी फरमान था त जेडी महिल मां इहो ऐलान कयो त बा असांजो विसाल 11 रब सानी जी रात थी 70,000 जो मजमो वे उनखे ॿुधायो अॼो के टाइम में 70,000 माण्हू गॾु करण वॾी ॻाल्हि न आहे कंहिं बि दस्तगीर जे नौकर खे उतारियो त 70,000 माण्हू गॾु करे वियो अॻ में एतिरा न शहर हुया न ॻोठ हुया न एतिरी आबादी हुई उन टाइम में 70,000 जो मजमो गॾु करण वॾी ॻाल्हि हुई
गाल समझ में अचेव थी? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूबे सुबानी कुतुब रब्बानी सैयदना मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी यो ऐलान कयो तो सब मुरीद रोइण लगा। उन्होंने बुधायो वाह गौसल आजम दस्तगीर मुर्शिद चयो त मूसा मुलाकात करे वञो असा जो विसाल मुबारक थियण वारो हर के पांजा मुर्शिद मिठा थींदा। जिन मुझे मुर्शिद दस्तगीर के ॾिठो हूंदो उन्हनि जो शान निरालो। अल्लाह करे काश हिन दस्तगीर जे जारीअ जो सबको अखियूं तो असां जो जन साम्हूं दस्तगीर हुजे। आमीन तको पहिरां त वठो त साईं। मुझे मुर्शिद गौसल आजम दस्तगीर महबूब सुबानी कुतुब रब्बानी जेॾी महिल इहो ऐलान कयो हिते हीअ रिवायत पेश कया पोइ वरी हेॾे थो हलां। इहा ॻाल्हि यादि कजो। महबूब सुबानी कुतुब रब्बानी पंहिंजे तकरीर खिताब कंदे कंदे हिकिड़ो ऐलान कयो। अबा ॾाढी सिक लॻी आहे मदीने पाक जी। तव्हां में कोई आहे जेको मूंसां गॾु मदीने हले? हथ मथे करे सुभान अल्लाह चओ। 70,000 जे मजमे में ऐलान कयो आहे को तव्हां में जेको मूंसां गॾु मदीने हले? माण्हू न हथ मथे असां बि मदीने असांखे बि सिक लॻी आहे। मुर्शिद तूं ऐलान करे त असां छो न हलंदासीं? हा यार मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर जेॾी महिल ऐलान कयो त मुझे मुर्शिद गौसल आजम दस्तगीर जो ऐलान करण त उन मजमे मां 20,000 माण्हू उथी बीह रहिया। घणा जेके ज़बान उहो ॻाल्हाए 20,000 माण्हू उथी बीह रहिया। उन्हनि ऐलान कयो त साईं असां बि मुर्शिद सां गॾु दस्तगीर सोणे सां गॾु मदीने हलंदासीं। मेरा फकीर किए चौदा मुर्शिद का साथ हो तो सफर कैसा लगेगा? बड़ा अच्छा लगेगा। मदीने जो सफर वरी मुर्शिद दस्तगीर गॾु हुजे वाह जो मज़ो हूंदो इन काफ़िले में। या अल्लाह जो कोई न ते खुश थियो न ते बि करम करे सघां। ज़बान खे तालो हिते ॻाड़ो। जेॾी महिल मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर ऐलान कयो त तव्हां में कहिड़ा त 9,000 त मुंहिंजे मुर्शिद जा शागिर्द हुआ। जेॾी महिल मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर सोणे फरमायो हिते थोरो वाले मूंखे वधा इन 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 जॻह ते हा इहा सीटी बि न वॼाए। महबूब सुबानी कुतुब रब्बानी सैयदना मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी सां जेॾी महिल 20,000 मजमो हलियो सुभान अल्लाह कुर्बान वञा बाबा जे रहबर कामिल बाबा सही मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह सुभान अल्लाह केतिरा उमरा मां बाबा सही रहबर सां गॾु कया। सुभान अल्लाह मूंखे पहिरियों पहिरियों जॾहिं उमिरो नसीब थियो 95 में मां वयुसि। मां अञा पढ़ंदो मूंखे ॾाढी थोरड़ी आई हितां थोरड़ी हिते थोरड़ी हिते हुई। मूंखे शौक़ु थियो त मां मदीने वञा। मां बाबा साईं रहबर खे चयो वासे मां बि पासपोर्ट ठारायां मां बि हलां नी। वासे फरमायो बा प्रिय दे हले त बाक़ी छा खपे। उन वक्त मां नयूं नयूं तकरीरूं कयूं। 95 के घणो अरसो थियो आहे? 27 साल। हां 27 28 27 हला 27
हलो पाण में ठही वञो असां 95 खे गणबो त 28 सुभान अल्लाह सुभान अल्लाह मन 27 साल मूंखे ध्यान तक न कयो सुभान अल्लाह घणा साल 27 साल मां अञा तकरीरूं शुरू कई दादू जा मुरीद आया मां पहिरियों इन 95 में तकरीर ताजे मीरपुर में कई था काथे मीरपुर माथे लेको हेडे यारो लुंड में मौली साहब मोहम्मद इब्राहिम सोची अल्लाह गुलाम सभा के खबर हूं नालो छा इब्राहिम नालो हां मदर से बाबा से रब रब के मोकलियो वने जलसो करे वो बस ते आया ये तो 10 लगी करम कयो आज जे लायक ही ना हो मालिकन जे के लायक कर दरजा कुत्ता हुन प्यादा भौंकम कदा भी यो दिल में कोन थियो तो को वडी गाड़ी ते हो या नंढी ते मोटरसाइकिल ते भी मुरीदन दा चढ़ी पना सुभान अल्लाह मुर्शिद यो से नहीं कोन दिनो असा के करनो आ दीन जो कम सुभान अल्लाह मरी पे दादे दे चा कदा दे गोला असा के त कम मदीने वालो साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह या सुनने जी दुआ है जो को वरी वाले गाड़ी ते घुमदा था तो छो जो टाइम खे दिसौं था हाने रात हो समा नवाब शाह इनको अगी रात हो सेवन शरीफ सुभान अल्लाह अज वरी हिते वरी हाने मोटी वे तो वरी सुबह डहर की उबाड़े में सुभान अल्लाह जेडी मन जो मुझे मुर्शिद दस्तगीर सावी 1000 मुरीद गड्या सुभान अल्लाह अल्लाह जे इज्जत जो कसम को गाल तो कया तभी दिल ठरे थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह त मुझे मुर्शिद दस्तगीर सुने जो हिय मुझ में मुरीदन के वठी हल्या चाहता समझो अम्मा ताई हलीमा जो बकरियों बाबू बकरी मकाए करे उनन के दीदार कराई तवा किताब पढ़ी दिसो उए बकरियों चरो दी न हुई बाबू बजो दीदार नबी सैयद जो दीदार कजो वरी शाम जो वरी थणन मो खीर हारी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रड़ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो जेके हज ते विया हुंदा तो यो हज भी हज हुंदो सुभान अल्लाह हाय सुभान अल्लाह अल्लाह कंदो हलंदा ॾाढी सिक लगी अॼु मुर्शिद साईं सखी सरदार अली शाह जो एयरपोर्ट ते लथो वापस आयो सुभान अल्लाह साईं जी खबर न पवंदी आहे कॾहिं कॾहिं जुमे ते हले वेंदो जुमो पढ़ी वरी मोटी को सुभान अल्लाह ए कामो था आमीन वो अर्दी या तो मुझे सभनी भाइरनि खे कामो आहे वो मां कोन आहे कामो अॼु ताईं वरतो सुभान अल्लाह जो साल में 3 4 दफा 5 दफा भी साल में वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां इन जे करे पासपोर्ट यो एगाम न वरतो जो मां वेंदो सदाई अम्मा साइड सुभान अल्लाह कदे ये खाली न वे इन दफे विस पर विख ते रोंदो न राम भाट कंदो सुभान अल्लाह यतीम थियण ॾाढो ॾुखियो सुभान अल्लाह जॾहिं जात बीहंदो तभी अम्मा सां जे वञी कदमनि में बीहंदासीं अम्मा सां जी उथनि जेकॾहिं हलंदा तभी व्हील चेयर काहींदासीं उते मदीने पाक में महूअ जे दीदार में हर हर वक्त जीलानी तो के ॾाढी दुआऊं थी करे उन्हनि खां अबे अम्मा जो कदुर पुछिजे कि यतीम थी विया अल्लाह जी इज़त जो कसम आहे जेको अबे अम्मा जंहिंखे आहे उन्हनि खे मुबारक नौजवानो पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयो जेॾी महिल मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर सुणे ऐलान कयो त मां मदीने पाक थो वञा
20,000 जो मजमू जे वक्त जे वडे वडे बादशाह ॿुधो तो गौसल आजम दस्तगीर आले नबी औलाद अली हसन हुसैनी बचो अज हिन शहर को गुज़र थो करे पर 20,000 वडे काफ़िले सां मोचई मस्तीअ में उन जो काफ़िलो थो हले पियो ऐं वडे हुजूम में मुर्शिद पासे मुरीदन खे वठियूं नबी सैयद जे दीदार जे लाइ था वञनि।